अल्लाह जो एहसान आ तोहफो मिलो रमज़ान वा रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान वा। अल्लाह जो एहसान आ तोहफो मिलो रमज़ान वा रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान वा। अल्लाह जो एहसान आ माहे मुक़द्दस में वसन थियूं रहमतूं ई रहमतूं मोमिनन में आ खुशी हर घर में आयूं बरकतूं मोमिनन में आ खुशी हर घर में आयूं बरकतूं राजी थियो रहमान आ राजी थियो रहमान आ आयो भलो मेहमान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ हिजरत खां पोइ बे साल ते रोज़ा खुदा क्या फर्ज हा हिजरत खां पोइ बे साल ते रोज़ा खुदा क्या फर्ज हा मुस्तफ़ा महबूब जे उम्मत जा चमकी बख्त प्या मुस्तफ़ा महबूब जे उम्मत जा चमकी बख्त प्या थी कैद शैतान आवयो थी कैद शैतान आवयो रोज़ो रखणो आसान वा रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ तोहफो मिलियो रमज़ान वा रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ रमज़ान जे दहते कयो मक्को फतह सुहिणे नबी रमज़ान जे दहते कयो मक्को फतह सुहिणे नबी गॾु साथी 10,000 ऐं जंग भी उत को न थी गॾु साथी 10,000 ऐं जंग भी उत को न थी बस हद खुशीअ जी कान आ बस हद खुशीअ जी कान आ काबे में थी अज़ान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ तोहफो मिलियो रमज़ान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ रमज़ान जी तारीख़ 17 ते लगी जंगे बदर गॾु सोने अरबीअ सां हुया 313 हम सफ़र रमज़ान जी तारीख़ 17 ते लगी जंगे बदर गॾु सोने अरबीअ सां हुया 313 हम सफ़र प्यारन खटियो मैदान आ प्यारन खटियो मैदान आ फातिह थियो हर हिकु जुवान प्यारन खटियो मैदान आ फातिह थियो हर हिकु जवान वा रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान वा। अल्लाह जो एहसान वा तोहफो मिलियो रमज़ान वा रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान वा। अल्लाह जो एहसान वा 17 रमज़ान ते थी मां बचड़न खां जुदा मुस्तफ़ा वट पहुती हुई जन्नत में जीजल आयशा 17 रमज़ान ते थी मां बचड़न खां जुदा मुस्तफ़ा वट पहुती हुई जन्नत में जीजल आयशा जीजल जो आला शान आ जीजल जो आला शान आ मुंहिंजो इहो ईमान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ तोहफो मिलियो रमज़ान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ। अल्लाह जो एहसान आ रमज़ान जी 21 ते रमज़ान जे 21 ते माणी शहादत जंहिं अदा अल्लाह जो सो शेर आ सोनो अलीउल मुर्तदा
रमज़ान जे 21 ते माणी शहादत जहें अदा अल्लाह जो सो शेर आ सुनो अलीउल मुर्तदा हैदर बहादुर जवान आ हैदर बहादुर जवान आ थियो दीन ले कुर्बान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ अल्लाह जो एहसान आ तोहफ़ो मिलियो रमज़ान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ अल्लाह जो एहसान आ हिन माह में हिक रात आ उहा रात जी क्या बात आ हिन माह में हिक रात आ उन रात जी क्या बात आ हजार माहन का भली रमज़ान जी सारात आ हजार माहन का भली रमज़ान जी सारात आ तंहिंजो वधी वियो शान आ तंहिंजो वधी वियो शान आ उन में लथो क़ुरान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ अल्लाह जो एहसान आ तोहफ़ो मिलियो रमज़ान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ अल्लाह जो एहसान आ अहमद जमाली फर्ज हिको पढ़ो अजुर 70 जो मिले अहमद जमाली फर्ज हिकु पढ़ो अजुर 70 जो मिले रमज़ान में तो फर्ज लिखजे नफिल जो दिल सां पढ़े मुंहिंजो नहीं ऐलान आ मुंहिंजो नहीं ऐलान आ महबूब जो फरमान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ अल्लाह जो एहसान आ तोहफ़ो मिलियो रमज़ान आ रमज़ान में छा छा थियो मूं ही लिखियो नुवान आ अल्लाह जो एहसान